शू हाँ सेठ। अरे निडू का नहीं चा चंगी तरह एक्सरसाइज कर तो मेरी सेहत पे असर थे। हाँ सेठ। काशू हाँ सेठ। चंगी देर खां ॾिसां थो ये छोकिरी वञे थी फोटो जे मथां फोटो कढे थी ऐं उहे बि अलॻि अलॻि कपिड़ा पाए। ये छोकरी हफ्ते में हिकिड़ो दफ़ो जिम ते ईंदी आहे ऐं अलॻि अलॻि ड्रेसुनि में फोटो कढी छॾींदी आहे। हाँ माण्हुनि खे लॻंदो आहे त रोज़ जिम ते थी अचे। हाँ और कट मां बि जी पैसनि खे बाहि थी लॻाए। अरे जिम जा पैसा वेस्ट थी करे शरीर किथां जी। सेठ हिन खे जिम ते पैसा भरी ॾींदा आहे, हिन खे पाण मिलंदा अथव। हाँ हाँ हिन खे ॾिसी त माण्हू एडमिशन वठंदा आहिनि। हाँ चङी ॻाल्हि खे हल ठीकु आहे तूं पंहिंजो कमु कर। ॿी एक्सरसाइज कर तूं शवासन कर। हाँ सेठ। हाँ अरे वाशु हाँ सेठ। ही नंढड़ो ॿार ते छा थो करे? सेठ हिन जे पीउ सॼे साल जा पैसा हिक महिल भरे छॾिया आहिनि, हाणे टाइम ई नथो मिले अचण जो, इन करे हिन खे मोकिलियो अथई वसूली करण लाइ। अच्छा चङो आहे न बि। हाँ असां खां बि अॻितां। शाबाश पुट शाबाश कर पंहिंजे पीउ जा पैसा वसूल। अब तुंहिंजे पैसा वसूल करने जल्दी कर फास्ट कर। हाँ सेठ। ओ ये शाबाश। साईं ये अॼुकल्ह महिनत करणु पुॼे नथी, जिम ठाहिण लाइ बॉडी वॉडी ठाहिण लाइ थोड़ी काई सुई वग़ैरह ॾियो न जिससे थोड़ी बॉडी जल्दी ठहे। सुई तू वैक्सीन लगाई आ? बॉडी सां वैक्सीन जो कहिड़ो मतलब आहे तू जिंदो होने तॾहिं त तुंहिंजे मथां ॿी सुइयूं हुयूं असां हणी करे बॉडी ठाहे सघंदासीं न। तो ॿुध मुंहिंजी ॻाल्हि वञी करे पहिरियों वैक्सीन लॻाइसि, ठीकु आहे? साईं वैक्सीन खां सिवाइ ॿियो कोई रस्तो कान्हे? वैक्सीन खां सिवाइ ॿियो का बि रस्तो कान्हे, तू कुझु बि न करे सघंदे। वञ पहिरियों वञी करे वैक्सीन लॻाइसि, वञे तां। साईं को वैक्सीन हिकु डोज़ आहे कि न ॿई गॾणा आहे? जो तू वञे तो कि न मां तो